अल्हम्दुलिल्लाह नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु व नशहदु अन ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न सय्यदना मौलाना व मल्जअना व मअवाना व हादियना व महदियना व नूरना व नूर अजसादिना व नूर अरवाहिना व नूर हयातिना व नूर ममातिना व नूर अव्वलिना व नूर आखिरिना व नूर ज़ाहिरिना व नूर बातिनिना व नूर यमीनिना व नूर क़ुद्दामिना व नूर इस्लामिना व नूर रब्बिना सय्यदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु तआला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व अहले बैतिहि व ज़ुर्रिय्यातिहि व अहिब्बाइहि व उलमाए उम्मतिहि व सुलहाए मिल्लतिहि अजमईन। अम्मा बादो फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी कलामिहिल क़दीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। फला व रब्बिका ला युमिनूना हत्ता युहक्किमूका फीमा शजर बैनहुम सुम्मा ला यजिदू फी अनफुसिहिम हरजम मिम्मा क़ज़यत व युसल्लिमू तस्लीमा। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व नबियिना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। सल्लिमू या कौम बल सल्लू अला सदरिल अमीन मुस्तफ़ा मा जा इल्ला रहमतल लिल आलमीन।
दुरूद शरीफ बुलंद आवाज़ सां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। मुअज़्ज़िज़ सामईन हज़रात, बिरादरान इस्लाम, प्यारा मुसलमान भाइरों, अजीज दोस्तों, अवा प्यारी जमात जे आॾो अल्लाह तबारक व तआला जल्ल जलालुहु व मन वालुहु जे पाक कलाम क़ुरान मजीद जी हिकिड़ी आयत सगोरी मूं अव्हां जे आॾो तिलावत कई आहे, जंहिंजे बारे में चंद गुज़ारिशूं अव्हां जे ख़िदमत में मूंखे अर्ज़ करणियूं आहिनि ऐं अव्हां प्यारी जमात खे उहे ॿुधणियूं आहिनि। अल्लाह तबारक व तआला जल जलालुहु व मन वालुहु शान पंहिंजे प्यारे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदके मूं गुनाहगार खे हक़ ऐं सच बयान करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। तव्हां असां ऐं सभिनी ॿुधण वारनि खे शान रब करीम जल जलालुहु व मन वालुहु हक़ ऐं सच ॿुधी उन जे मथां अमल करण जी बि तौफ़ीक़ अता फरमाए। प्यारा दोस्तों, अॼु हिन अव्हां जे ॻोठ में अॼोको ही जलसो जंहिंजो उनवान तव्हां क़ाइमु कयो आहे, इश्क़ मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कॉन्फ्रेंस, इन सिलसिले में आउं तव्हां जी ख़िदमत में कुझु अर्ज़ करण जो इरादो रखां थो। अवां इत्मीनान सां मोहब्बत ज़ौक़ ऐं शौक़ सां वेही ऐं तवज्जो सां चंद ॻाल्हियूं ॿुधंदा त इंशा अल्लाह तबारक व तआला अव्हां खे मौज़ू ऐं मफ़हूम बि सम्झ में ईंदो। ख़ुदा तबारक व तआला खां दुआ कंदा रहो त अल्लाह ताला तव्हां सां सभिनी जी हाज़िरी क़बूल फरमाए। ही प्रोग्राम कॾहिं कॾहिं क़िस्मत सां थींदा आहिनि, जेके ख़ालिस मज़हबी आहिनि, अल्लाह अल्लाह जे रसूल जे रज़ा जे वास्ते असीं बि आया आहियूं, अमीं बि आया आहियूं। न अव्हां जो को दुनिया जो मक़सदु आहे, न असांजो को दुनिया जो मक़सदु आहे। मक़सदु सिर्फ़ इहो आहे त रब करीम जी ज़ात बाबरकात राज़ी थिए, असांजा गुनाह ख़ुदा तबारक व तआला माफ़ फरमाए, असांजे हिन अमल खे ख़ुदा ताला असांजे आख़िरत जो तोशो बणाए ऐं गॾु त असां पंहिंजो अक़ीदो दुरुस्त रखूं, पंहिंजे नज़रिये खे सही कयूं, पंहिंजा अक़ाइद, पंहिंजा ख़्यालात उन तरह रखूं जीअं अल्लाह जे पाक क़ुरान ऐं महबूब पाक जे पाक हदीस में अल्लाह असांखे ॿुधायो वियो आहे। क़ुरान ऐं हदीस असांजे लाइ रहबरीअ जे वास्ते सहीफ़ा, अल्लाह जो कलाम अल्लाह पाक रवानो फरमायो। महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम इरशादात फरमाया, उहे मुस्लमाननि जे रहबरी जे लाइ मौजूद आहिनि। इंशाअल्लाह क़यामत ताईं हूंदा। ख़ुदा खां दुआ इहा कंदो रहो त रब करीम तो असांखे उन ते अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। मां पंहिंजे मौज़ूअ खे शुरू कयां। आयत करीमा जो तर्जुमो मां तव्हांखे बाद में थो ॿुधायां। अॻु में चंद तमहीदी कलमात अव्हां जी ख़िदमत में अर्ज़ कयां त जीअं तव्हांखे मुंहिंजो मौज़ू सम्झ में अचे। उन खां बाद में आयत करीमा जी माना ऐं उन सां मुतालिक़ मसाइल अर्ज़ कंदुसि। हिकिड़ो दफ़ो मोहब्बत ज़ौक़ ऐं शौक़ ऐं बुलंद आवाज़ सां हज़रत हबीब करीम जे मथां सलाह शरीफ़ पढ़ंदा हलिजो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। अल्हम्दुलिल्लाह स्कूल जो ग्राउंड विरांडा सॼो भरियो पियो आहे, जगह कान्हे का, पर सभु सलात कोन था पढ़ो, सभिनि जो आवाज़ अचणु खपे। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। दोस्तों तवज्जो करे हीअ ॻाल्हि ॿुधो। तव्हीं ऐं असीं अल्हम्दुलिल्लाह मुस्लमान आहियूं। असां मुसलमाननि जो अक़ीदो ई ईमान आहे।
उन मुताबिक असांजो अक़ीदो ईमान आहे जी अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात पंहिंजे पाक कलाम में इरशाद फरमायो आहे। खुदा ताला जी ज़ात बाबरकात पंहिंजे ज़ात लाइ इरशाद थो फरमाए अल्लाहु ला इलाहा इल्लाहु। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात खां सवा ॿियो को बि इबादत जो लाइक़ नाहे। जेकॾहिं इबादत जो लाइक़ आहे त हिकिड़ो अल्लाह आहे। अल्लाह पाक अॻिते इरशाद थो फरमाए अहुवल हय्युल क़य्यूम। ओहो रब करीम जल जलालहू अमन वालहू जेको हय्य आहे, ज़िंदा हमेशा का आहे, क़य्यूम आहे, क़ाइम आहे। खुदा ताला जी ज़ात बाबरकात जो शान आहे। खुदा पाक जी ज़ात बाबरकात खां अॻु में का शइ कान्हे। ऐं जॾहिं कुझु बि कोन हूंदो, जहान फना थी वेंदो, त हमेशा हमेशा रब हूंदो। अल्हम्दुलिल्लाह असां ॿियो ख़ुदा कोन पूॼींदा आहियूं, असां ॿिए अल्लाह जी इबादत कोन कंदा आहियूं। अल्लाह पाक जे ज़ात बाबरकात सां ज़ात में ऐं सिफ़ात में कंहिंखे शरीक न आहियूं कंदा। ख़ुदा पंहिंजे ज़ात में बि वहदहू ला शरीक आहे। ख़ुदा ताला पंहिंजे सिफ़ात में बि वहदहू ला शरीक आहे। अज़ली अबदी क़दीम रब आहे। जॾहिं का शइ कान हुई तॾहिं बि रब हुयो, ऐं जॾहिं का शइ कान हूंदी तॾहिं बि रब हमेशा हूंदो। मूंखे यकीन आहे त अव्हांजो बि इहो ई अक़ीदो हूंदो जेको मां अर्ज़ु थो कयां। अव्हांजो इहो अक़ीदो आहे? हथ मथे खणी ॿुधायो अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह अल्लाह ला इलाहा इल्लाहु। मुसलमान 24 कलाक नमाज में भाग में उथंदे वेहंदे सुम्हण जे टाइम ते निंड मां उथण जे टाइम ते बि चवंदो आहे ला इलाहा इल्लल्लाह। यानी अल्लाह पाक जे ज़ात बाबरकात खां सवा इबादत जो को बि लाइक़ कोन्हे को। जेकॾहिं इबादत जो लाइक़ आहे त हिकु अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात आहे। ख़ुदा जे ज़ात खे वहदहू ला शरीक मञे। उन खां पोइ चवंदा हूं मुहम्मदुर रसूलुल्लाह। इहो सही आहे न? अॻ में ख़ुदा ताला जे वहदानियत जो इक़रार ऐं ऐलान कंदा आहियूं। उन खां बाद में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रिसालत खे क़बूल कंदा आहियूं। अॻ में चवंदा हूं ला इलाहा इल्लल्लाह, को बि इबादत जो लाइक़ नाहे मगर हिकिड़ो अल्लाह। इल्लल्लाह खां पोइ चवंदा हूं मुहम्मदुर रसूलुल्लाह, ऐं मुहम्मद मुस्तफ़ा अल्लाह जो रसूल आहे। मुंहिंजा सॼण जेको न ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह ते ईमान थो आणे, उनखे मुशरिक चइबो? उहो शिरक कंदो? अवां ॻोठ जो नालो छा? लालू नायक। अवां जूं जेके अहले सुन्नत जमात जूं मस्जिदियूं आहिनि उन्हनि जो मुंहुं काबे ॾे आहे, गंगा ॾे? काबे ॾे आहे न। नमाज़ पढ़ंदा हो नियत कम नमाज़ मुंहुं तरफ़ काबतुल्लाह शरीफ़, इहे चवंदा हो न साईं? या मुंहुं तरफ़ बगदाद शरीफ़, काबतुल्लाह शरीफ़, ये चवंदा हो न। हज़रत अब्दुल कादिर जीलानी, महबूब समदानी, कुतुब रब्बानी, हज़रत पीरान पीर जनाब दस्तगीर रहमतुल्लाह अलैह के अल्लाह जो बानो मञींदा हुया। अल्लाह अल्लाह जो बानो, पर प्यारो बानो। कलंदर शहबाज मिठाई साहब, सच्चर सरमस्त रहमतुल्लाह अलैह, जेके बौली आए कामिलीन आहिनि उनखे छा मञींदा आहियो? अल्लाह जा प्यारा, अल्लाह जा सालिह बाना, जंहिंजे लाइ अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात क़ुरान पाक में फरमाईंदो आहे अला इन्न औलिया अल्लाह ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून। खबरदार थियो,
मां अल्लाह ऐलान तो कया, रब तो चवे, रब तो चवे मां ऐलान तो कया, ख़बरदार अल्लाह जा जेके दोस्त ला खौफुन अलैहिम, उन्हनि जे मथां कंहिं क़िस्म जो को ख़ौफ़ नाहे, वला हुम यहज़नून, अल्लाह जा दोस्त ग़मगीन बि कोन थींदा। हिन दुनिया में भी अल्लाह जा ख़ौफ़, अल्लाह पाक जा वली बेखौफ़ रहंदा, आख़िरत में भी अल्लाह जा वली बेखौफ़ रहंदा। मुंहिंजा प्यारा दोस्त अज़ीज़ो जेके अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात ला खौफ़ ऐं ला हुज़ुन फरमायो आहे, असां बि उन्हनि खे अल्लाह जा प्यारा बाना क़बूल कंदा आहियूं। अल्लाह उन्हनि खे असीं न चवंदा, छा चवंदा आहियूं? अल्लाह जा प्यारा बाना, अल्लाह जा प्यारा ख़ल्क़ियल, अल्लाह पाक जा प्यारा बंदा, उहे बि इबादत कंदा हा त अल्लाह जी, सजदो कंदा हा त बि अल्लाह खे, ऐं असांखे बि दॻो ॾसे विया। कामिल मुर्शिदनि दसियो आहे, ऐं असांजा मुरीद को मुर्शिद चवंदो आहे ज़ुबान सां ज़िक्र कर, को चवंदो आहे दिलि सां अल्लाह खे यादि कर, को चवंदो आहे 4 तस्बीहूं ज़िक्र जूं कर, को चवंदो आहे 6 तस्बीहूं ज़िक्र जूं कर, जुदा जुदा तरीक़ा। बेटा हिसाब रहमतुल्लाह अलैह फरमाईंदो आहे, कसर हिकिड़ी कोड़े कणस गिड़खियूं, पोइ जाॾो कयां परख ताॾो साजन साम हो। अल्लाहु अकबर। दोस्तों अज़ीज़ो मुसलमान भाइरो, तवज्जो जी ज़रूरत आहे, गौर कयो। अल्लाह पाक जल जलालुहु उमर वालू जा नेक बाना नसरीदा अल्लाह जे ज़ात जो, अल्लाह पाक जी ज़ात जो ज़िक्र कयो, अल्लाह जी इबादत कयो, ख़ुदा खे राज़ी कयो। ऐं ईअं चइबो आहे जंहिं ते रब राज़ी तंहिंखे छा कंदो काज़ी? मलहुल मौला फलहुल कुल, जंहिंजो रब त उनजो सभु। असां अहले सुन्नत वारा औलिया अल्लाह सां इन जे करे मोहब्बत कंदा आहियूं जो अल्लाह जी बि उन्हनि सां मोहब्बत आहे। छॾियो भॻत छॾियो त वञनि न, उथंदो लॻाई आख़िर ॿारनि। क़ुरान पाक में अल्लाह पाक छा थो फरमाए? ॿुधो क़ुरान, अल्लाह वलियुल्लज़ीना आमनू युख़रिजुहुम मिनज़्ज़ुलुमाति इलन्नूर। खुदा ताला जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो त अल्लाह जी ज़ात बाबरकात जेके ईमान वारा आहिनि उन्हनि सां मुहबत कंदो आहे, उन्हनि जो रब दोस्त आहे। एतिरी त ख़ुदा तबारक व तआला ईमान वारनि सां दोस्ती रखी आहे जो युख़रिजुहुम मिनज़्ज़ुलुमाति इलन्नूर। ख़ुदा पाक जी ज़ात बाबरकात उन्हनि खे कुफ्र जे ऊंदाहीअ खां कढी ईमान ऐं इस्लाम वारे नूर ॾे आणींदो आहे। जैसा अल्लाह दोस्ती करे, अल्लाह जैसा प्यार करे, रब करीम जैसा मोहब्बत फरमाए, ऐं रब चवे त मुंहिंजा यार आहिनि, मुंहिंजा दोस्त आहिनि, मां उनखे इनाम ॾींदो आहियां। उन अल्लाह जे दोस्तनि जे आॾो कुफ्र जी अंधेरी वेझी कान ईंदी आहे। छो त हुननि जो रहबर केरु आहे? रब। हिदायत करण वारो केरु आहे? रब करीम जी ज़ात। पोइ जेके रब ढकींदो आहे, जेके रब रखंदो आहे, मुंहिंजा प्यारा दोस्त तंहिंखे का परवाह कान हूंदी आहे। असां बि इन जे करे हुन सां दोस्ती रखंदा आहियूं जो हू अल्लाह जा दोस्त हल, अल्लाह जा प्यारा हल, अल्लाह जा बाना हल। रब करीम जी ज़ात बाबरकात हुन सां प्यार ऐं मुहबत कंदो आहे। असांजो इहो ई अक़ीदो आहे, असां ख़ुदा खां सवाइ ॿिए कंहिंखे ख़ुदा मञींदा ई न आहियूं। असांजो साफ़ शफ़ाफ़ अक़ीदो आहे, सिज खां वधीक रोशन अक़ीदो आहे, जंहिंमें कंहिं बि क़िस्म जी का आलाश कान्हे का। तो जेकॾहिं न को बेवकूफ़ असांखे चवे त हे मुशरिक आहिनि, शिरक था कनि, त मुंहिंजा अदा उहो पाण मुशरिक आहे। छाजे करे त टेॾे खे सॼो जहान टेॾो नज़र ईंदो आहे। इहो कानून अथव, जंहिंजी अखि सिधी हूंदी, अखियूं हुनजूं अलाह पाक सिधियूं ठाहियूं हूंदियूं, उहो सवलो ॾिसंदो, सिधो ॾिसंदो। ऐं जंहिंजी अखि टेढ़ी हूंदी आहे, ॾिठा अथव घणेई टेढ़ा टेढ़ू माण्हू घुमनि था, उहो टेढ़ू जेको हूंदो टेढ़ो, उहो हिक मां टे पियो ॾिसंदो आहे त हिकु पर ॾिसे पियो टे। मूंखे ॿुधाए त हिक जो ॾोह या टेॾे जो ॾोह? मुंहिंजा सोना जेको न अहले सुन्नत व जमात खे मुशरिक चवे, इहो बि टेढ़ो टेढ़ू आहे जेको पाण ॿिए खे मुंहिंजा अदा पंहिंजे दिलि जी फतवा ॾेई हक़ीक़त में हुनजे दिलि में शिरक जो ख़दशो आहे। असांखे त मुर्शिद अहिड़ो सम्झायो, उथंदे वेंदे ला इलाहा इल्लल्लाह जो ज़िक्र पढ़ो,
सभई चओ ला इलाहा इल्लल्लाह 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 मुहम्मदुर रसूलुल्लाह सभई जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। असी अल्हम्दुलिल्लाह मुवाहिद आहियूं, असां तौहीद खे मञण वारा आहियूं, असां वाहिद वहदहू ला शरीक जे मथां अक़ीदो ईमान आणण वारा आहियूं। ख़ुदा सां न कंहिंखे ज़ात में शरीक कंदा आहियूं, न कंहिं सिफ़ात में शरीक कंदा आहियूं। हिननि सम्झो कोन्हे त तौहीद छा आहे, शिरक छा आहे। तौहीद ऐं शिरक जे फ़र्क़ जी ख़बर पइजी वञे त जो दिमाग़ ठिकाणे अची वञे। अल्लाह अज़लिया अबदिया क़दीमा वाहिद वहदहू ला शरीका, हमेशा खां रब आहे ऐं हमेशा हूंदो। हाणे हिकिड़ी ॻाल्हि मूंखे तव्हां ॿुधायो त अल्लाह पाक जल जलालू अमन वालो जेको हमेशा खां आहे, जॾहिं का शइ कान हुई, कुझु बि न हो, रब हो। ठीकु आहे दादा? का शइ न आदम न मलाइक न ज़मीन न अर्श न कुर्सी न लोह न कलम न जमादात न बातात, का शइ का नहीं, साहदार शइ का नहीं, बेजान का शइ का नहीं। अदम हो, वजूद हुयो ई कोन को। ख़ुदा जी ज़ात वाहिद वहदहू ला शरीका, हमेशा हमेशा खां रब करीम जी ज़ात बाबरकात आहे। हाणे जॾहिं हमेशा रब आहे ऐं का शइ का नहीं त अल्लाह जी हिकिड़ी सिफ़त आहे। क़ुरान खां पुछो, अल्लाह ताला फरमाए तो इन्नल्लाह हुवर रज़्ज़ाक़ु ज़ुल क़ुव्वतिल मतीन। खुदा ताला जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो त मां रब रज़्ज़ाक़ आहियां, रिज़्क़ ॾींदड़ आहियां। रिज़्क़ ज़ुल क़ुव्वतिल मतीन, मज़बूत ताक़त वारो आहियां। अहिड़ो त रज़्ज़ाक़ आहे, उन मालिक जे ज़ात बाबरकात क़ुर्बान वञा जो कीड़ीअ खे कण मिले पियो, हाथीअ खे मण मिले पियो, ख़ुदा जे खज़ाने में खोटी आहे कान। इहे पियो खाराए जो ख़बर ई कान्हे। जनी बादल बिजो तनी तुंहिंजो आसरो, पोइ उभारी सिजो अवल ॾींहुं उन्हनि खे। ज़मींदार, सेलरनि वारा, अबजादा कारखाननि वारा, मुंहिंजा भाउ अज़ीज़ मोटरनि वारा, बैंकनि में ॾोकड़ रखण वारा, रिज़्क़ रोज़ी जे तलाश में फ़िक्र में आहिनि, पर जेके का शइ कान्हे का, सुबुह जो उथे तो रिज़्क़ कमाए थो अचे, मां सेरा थी कयूं सुतो पियो आहे, अहिड़ी प्यारी निंड थो करे जो सुभान अल्लाह। सुबुह जो उथे तो का शइ कान्हे का, वरी रब खां नई रोज़ी पियो घुरे। वैल में त वॾेरो आहे, वैल में त ज़मींदार आहे, वैल में त मुजादा सेठ आहे। सॼो ॾींहुं मथो हणी 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 हणी, ही ॾोकड़, ही पैसा, ही कमु, हेॾां होॾे, आधी राति जो सुतो पिया बिस्तरे ते पैसा पियो ॻणे। आधी राति ताईं निंड कान थी अचेसि, वरी जे ॾमी ॾमी सुम्हे थो पियो त मुंहिंजा प्यारा दोस्त ख्वाब में बि वेठो, मुंहिंजा प्यारा दोस्त कारोबार हलाए, निंड में बि जेकी मुंहिंजो सुजाॻ सुते में सही, जहिड़ी निंड जी हालत आहे उहो साॻियो कारोबार आहे। सुबुह जो उथे थो, मुंहिंजा प्यारा दोस्त जी परेशान हाल आहे, ही कर्ज़ ॾियणो आहे, ही वठिणो आहे, ही करिणो आहे, उहो बि खाए पियो, पर जंहिंजे घर में का शइ कान्हे का, तंहिंखे रब खाराए पियो। मा मिन दाबतिल फिल अर्द इल्ला अलल्लाहि रिज़्क़ुहा। खुदा ताला जी ज़ात बाबरकात फरमाईंदो आहे त जेको बि दुनिया जे तख़्ते ते चुरंदड़ पुरंदड़ सादार आहे, मां रब करीम जी ज़ात बाबरकात हुनखे रिज़्क़ पहुचाईंदो आहियां, रोज़ी सवेर हुनखे अता फरमाईंदो आहियां। अल्लाह तबारक व तआला जल जलालहू अमन वालो तो फरमाए इन्नल्लाह हुवर रज़्ज़ाक़, बेशक अल्लाह तबारक व तआला रज़्ज़ाक़ आहे, ज़ुल क़ुव्वतिल मतीन, जेको मज़बूत ताक़त वारो आहे। हाणे सभु चओ गॾिजी त अल्लाह रज़्ज़ाक़ आहे। नादे चो अल्लाह हमेशा खां रज़्ज़ाक़ आहे, हमेशा रज़्ज़ाक़ हूंदो। हिकिड़ो मसइलो हाणे ॿुधायो, रज़्ज़ाक़ उनखे चइबो आहे जेको रिज़्क़ ॾे,
ॿिए खे पाण खाईंदो आहे, जहान खाराईंदो आहे, पाण न खाईंदो आहे। इहो न सही। रज़ाक जी सिफ़त ई आहे, हिकिड़ो आहे राज़िक, ॿियो आहे मरज़ूक, हिकिड़ो आहे रिज़्क ॾींदड़, ॿियो आहे रिज़्क खाईंदड़। हाणे सवाल तव्हां खां इहो थो कयां लालू राय वारा त अल्लाह ताला त अज़ल खां अबद खां हमेशह खां रज़ाक हो, पर का शइ कान ही, न ज़मीन न आसमान, न कीड़ा न माकोड़ा, न गेरा न पखी, न पखड़, न मलाइक, न हूरू, न गिलमान। अल्लाह पाक हो, अज़ल खां हमेशह हमेशह हो, का शइ कान ही। रब जी सिफ़त क़दीम आहे, रब असुल खां रज़ाक आहे। जॾहिं असुल खां रज़ाक हो त कंहिंखे पे खाराई? ला शरीक त आहे, त ला शरीक रब थो चए त मुंहिंजी सिफ़त आहे रज़ाक, रिज़्क खाराईंदड़ आहे, अज़ल खां, शुरू खां, हमेशह खां, सदाई आहे, सदाई हूंदो। पोइ जॾहिं का शइ कान ही त कंहिंखे पे खाराई? पोइ कीअं थियो रज़ाक? हर ॻाल्हि ॿुधो मुंहिंजा प्यारा दोस्त, रब करीम जी ज़ात बाबरकात फरमाईंदो आहे, मुंहिंजी ॿी बि सिफ़त आहे, इन्नहू हुवल गफूरुर रहीम। बेशक रब करीम जी ज़ात बाबरकात गुनाह बख़्शींदड़ बि आहे त रहम कंदड़ बि आहे, गफूर भी आ, रहीम भी आ। गफूर उनखे चइबो आहे जो गुनाह बख़्शे, रहीम उनखे चइबो आहे जो रहम करे। रब तो चए मां अज़ली अबदी क़दीम आहियां, का शइ कान ही दुनिया में त को हो कोन कंहिंजा पे गुनाह बख़्शई, दुनिया में का शइ हुई कान कंहिं ते पे रहम कई। मूंखे सम्झ नथी अचे। और मुंहिंजा प्यारा दोस्त, रब करीम जी ज़ात बाबरकात फरमाए, वो जो शान आहे मुहयी व मुमीत, मारींदड़ ऐं जियारींदड़। रब तो चए मारींदड़ मुंहिंजी सिफ़त आहे, जियारींदड़ मां अल्लाह जी सिफ़त आहे। सवाल तो पैदा थिए, अज़ल खां अबद खां हमेशह खां रब आहे, का शइ हुई कान, पोइ जॾहिं कुझु कोन हो त कंहिंखे पे मारियईं, कुझु कोन हो त कंहिंखे पे जियारियईं। इहा ॻाल्हि सम्झ में नथी अचे। समझो था अलाए न? और मुंहिंजा प्यारा दोस्त, इहे तव्हां सभु ख़ुदा जूं वसफ़ूं ॾिसो, जेके रब करीम जे ज़ात बाबरकात जूं सिफ़तूं आहिनि, अवां सभिनी ते गौर कंदो। रब पाक जी ज़ात बाबरकात पाण त क़दीम आहे, पर ख़ुदा जूं सिफ़तूं बि क़दीम आहिनि, हमेशह खां। जीअं पाण आहे, तीअं सिफ़तूं बि सदुस हमेशह खां वठी आहिनि। इहे कोन त पाण अॻु में हो, सिफ़तूं पोइ लॻियूं न। अल्लाह पाक जूं सिफ़तूं बि क़दीम आहिनि, ज़ात बि क़दीम आहे, गफ़ूर बि क़दीम ज़माने खां आहे, रहीम बि क़दीम ज़माने खां आहे। रब तो चए मां सत्तार आहियां, सत्तार। बेटा से फरमाए तो सतर कज सतार, आओ उघाड़ी आहिया ढकज ढकणहार, ॾई पाद पनाह जो। मुंहिंजा प्यारा भाव अज़ीज़, जेकॾहिं रब करीम जी ज़ात बाबरकात सत्तार न हुजे त पाण हली कोन सघूं। रब जी सिफ़त सतारियत वारी इहा न हुजे त पाण हिकिड़ी विख बि नथा हली सघूं। ॾाढी आहे, पटको आहे, माण्हू हथ था चुमनि, साईं साईं था कनि पिया। मुंहिंजा दोस्त अज़ीज़, ज़ाहिर में ॾाढो निमाज़ी आहे, नेक आहे, परहेज़गार आहे, मस्जिद जो पेशमाम बि आहे, क़ुरान बि पढ़ाए थो पियो। मन खे का ख़बर कान्हे, का सभु को थो चए नेक आहे, सालिह आहे, पर हिन जे अंदर जी ख़बर ख़ालिक खे आहे, हिन जे कमनि जी ख़बर ख़ालिक खे आहे, लिक चोरी वारे मामलात जी ख़बर अल्लाह पाक खे आहे। त तूं माण्हुनि जे अॻियां छा आहे, अल्लाह जे अॻियां छा आहे? रब थो चए परवाह न कर, मां सत्तार तोखे ढकियो वेठो आहियां। हक़ीक़त आहे दादा, सबको पंहिंजे गिरेबान में निहारे। ज़ाहिर में पंहिंजी मौत बि ॿिए क़िस्म जी आहे, ऐं अंदर में पाण छा आहे उहा ख़ालिक खे ख़बर आहे। जेकॾहिं पाण वारो अंदर खुली पवे ऐं जहान खे ख़बर पवे, इहो ज़ानी अथव, इहो चोर अथव, इन राति ज़िना कई आहे, इन शराब पीतो आहे, ही फलाणो चोर आहे, हिन खून कयो आहे, हिन ही ॾोह जो कमु कयो आहे, हिन हीअ बुराई कई आहे। रब करीम जे ज़ात बाबरकात जो कसम आहे, अगरि जेकॾहिं इहा ॻाल्हि खुली पवे त दुनिया में को हली कोन सघे, कारोबार कोन हली सघे। पर वाह कारीगर तुंहिंजे कुदरत तां क़ुर्बान। हाणे इहो अहिड़ो ॾिघो मज़मून आहे, जे इन ते मां ॻाल्हायां त हीअ सॼी राति गुज़री वञे, सुबुह थी वञे, ॻाल्हि खुटंदी कान। पर मिड़ई तव्हांखे मिसाल ॾेई सम्झायुमि, पर जीअं तव्हांजे दिमाग़ में ॻाल्हि वे, मूंखे ॻाल्हि अञा ॿी करणी आहे। हाणे ॾिसो, अल्लाह पाक जूं सिफ़तूं क़दीम
अल्लाह ताला हमेशा का पुदरी सब सिफ़तूं ख़ुदा जूं अज़ल खां अबद खां आहिनि, हमेशा हूंदियूं। तो अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात जे सिफ़तुनि जो इज़हार कीअं थियो? असां बि सोच था कयूं, रब पाक वरी पाण थो फरमाए। हाणे तो मसइलो खोले। अल्लाह ताला फरमाए थो कुन्तु कंज़न मख़फ़ियन, मां हिकिड़ो मख़फ़ी ख़ज़ानो हुउसि, अहिड़ो ख़ज़ानो जो कंहिंखे ख़बर कान हुई। ख़बर हूंदी आहे मख़लूक खे। ख़ालिक़ थो चए मां हमेशा खां आहियां, ख़ालिक़ हमेशा खां आहे, मख़लूक हुई कान। हाणे ख़ालिक़ जे ख़ज़ाने जी मख़लूक खे कीअं ख़बर पवे, छो त मख़लूक आहे कान का। रब थो चए सत्तार हमेशा खां आहियां पर कंहिंखे ढकियां, रज़ाक़ हमेशा खां आहियां पर कंहिंखे खारायां, गफ़ूर हमेशा खां आहियां पर कंहिंखे माफ़ फरमाया। रब थो चए रहीम अज़ल खां अबद खां आहियां पर कंहिं ते रहम फरमाया। जियारींदड़ हमेशा खां आहियां पर कंहिंखे जियारिया, मारींदड़ हमेशा खां आहियां पर कंहिंखे मारिया। अल्लाह ताला फरमाए थो मूंखे शौक़ थियो फअहबब्तु अन उरफ़ा, मां रब करीम जे ज़ात बाबरकात खे मुहबत थी, मां रब पाक जो इरादो थी पियो त मां पाण ज़ाहिर कयां। छा कयां? पाण। छो त अहिड़ो मख़फ़ी ख़ज़ानो न का शइ हुई कान सुञाणे केरु, न जिब्रील, न मीकाईल, न इसराफील, न इज़राईल, का शइ कान हुई। मलाइक कोन हा, ग़िलमान कोन हा, हुरू कोन हू, अर्श कोन हा, कुर्सी कोन ही। अल्लाह पाक जी का मख़लूक कान ही, 1.25 लख नबी बि कोन हा, का शइ कान ही। हिकिड़ो वाहिद वहदहू ला शरीक रब करीम हो, अज़ल खां अबद खां हो। हाणे चए थो मां अकेलो आहियां पर मूंखे शौक़ थियो। छा थियो? ॾाढो तो छा थियो? मुहबत थी फअहबब्तु, मूंखे मुहबत थी। अब नंढड़े खे तो उथारे छॾियो, हिते कॾहिं न शो था कनि था, परे विहारो, परे विहारो। अल्लाहु अकबर, या रसूल अल्लाह, हक़ चार यार, या दस्तगीर, जिंदाबाद। सला 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 बुलंद आवाज़। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। प्यारा दोस्तों, अजीजो मुसलमान भाइरो, और जी ज़रूरत आहे रब ताला जी ज़ात बाबरकात फरमा पियो मूंखे शौक़ थियो, मूंखे मुहबत थी, मूंखे इरादो थी पियो त मां पाण ज़ाहिर कयां, मां पाण खे। हाणे पाण ज़ाहिर कीअं करे? अहिड़ी शइ ठाहे जेका ॾिसेसि न, अहिड़ी शइ पाण पैदा करे जेका सुञाणेसि न सही। हाणे रब थो चए मूं पंहिंजे सुञाणप लाइ हिकिड़ो कदम खयो। लोला छा कई? अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमा फख़लक़तु नूर मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मां रब करीम जे ज़ात बाबरकात पंहिंजे ज़ात बाबरकात खे ज़ाहिर करण जे लाइ, पंहिंजे ज़ात खे दुनिया जे आॾो खोलण जे लाइ मुहम्मद जो नूर पैदा कयो। हज़रत हबीब करीम जो नूर पैदा कयो। अल्लाह ताला फरमाए थो त मां पंहिंजे ज़ात खे पाण खे ज़ाहिर करण जे लाइ मुहम्मद नूर ठाहियो। सब चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ज़ोर सां चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात लाइ असांजो ईमान आहे त अल्लाह ख़ालिक़ आहे, मुहम्मद करीम उन जी मख़लूक आहे। चओ अल्लाह ख़ालिक़ आहे, मुहम्मद करीम उन जी मख़लूक आहे। मख़लूक उनखे चइबो आहे जेको पैदा कयल हुजे। हाणे अल्लाह ख़ालिक़ आहे, मुहम्मद मख़लूक आहे, अल्लाह जो पैदा कयल आहे। अल्लाह हमेशा खो आहे। अल्लाह ताला पंहिंजे हबीब खे पोइ पैदा कयो आहे, पर पोइ त पैदा कई, पर कॾहिं पैदा कयो ख़ुदि हबीब पाण थो ॿुधाए। या रसूल अल्लाह, सब चओ या रसूल अल्लाह। साहबी सगुरो हज़रत जाबिर रज़ी अल्लाह ताला अन्हु पुछे थो या हबीब अल्लाह, मूंखे ॿुधायो तव्हां अन अव्वल शैइन ख़लक़हु अल्लाह ताला क़ब्ल अल अशिया। या रसूल अल्लाह, मूंखे एतिरो ॿुधायो त जेका बि अल्लाह पाक जी मख़लूक आहे उन में तव्हीं बि शामिल आहियो, मलाइक बि, 1.25 लख नबी बि, ज़मीन बि, अर्श बि, कुर्सियूं बि, अल्लाह पाक जो सॼो निज़ाम आहे। इहे सभु जो सभु अल्लाह जी मख़लूक आहे। मूंखे एतिरो ॿुधायो त सभ खां अव्वल अल्लाह कंहिंखे ठाहियो? नबी करीम जी ज़ात बाबरकात जवाब छॾे अव्वल मा ख़लक़ल्लाहु नूरी। ओ सवाल करण वारा, सभ खां पहिरियों अल्लाह मां मुहम्मद जो नूर पैदा कयो। मुंहिंजो
नूर पैदा थियो सब खां अव्वल। सही आदम खां ते उन खां बि अव्वल, नूह खां ते उन खां बि अव्वल, हज़रत जबरील खां ते उन खां बि अव्वल, हज़रत मीकाइल ते उन खां बि अव्वल, अल्लाह पाक जे पंहिंजे अर्श खां ते उन खां बि अव्वल, कुर्सी खां बि अव्वल, लोह खां बि अव्वल, कायनात हर शइ खां अव्वल, जेके बि मखलूक जा अक़साम आहिनि उन तमाम अक़सामनि खां अव्वल। या रसूल अल्लाह जे अव्वल तव्हांखे अल्लाह पाक पैदा कयो तो ज़रूर ॾिहाड़ो कहिड़ो हो, सन कहिड़ो हो, साल कहिड़ो हो, महीनो कहिड़ो हो, वक़्त कहिड़ो हो, घड़ी कहिड़ी ही, आख़िर मुद्द कहिड़ी ही, रब करीम जी ज़ात तव्हांखे कंहिं त मौसम में ठाहियो हूंदो। हिन तव्हांजे रालू राय कंहिंजे ॻोठ में जलसो थियो आहे, अवां चवंदो बाबा सूमर जी राति ही, आचर जी राति ही, फलाणो ॾिहाड़ो हो, फलाणी तारीख़ ही, फलाणो महीनो हो, फलाणो सन हो। अवां ॿुधाए था सघो पिया अल्लाह पाक जे हबीब खां पुछियो वियो आहे या रसूल अल्लाह अवां जो जॾहिं अल्लाह पाक नूर पैदा फरमायो आहे सन साल कहिड़ो आहे? पाण फरमाइनि था सन ऐं साल जो ताल्लुक सिज सां हूंदो आहे, चंड सां हूंदो आहे, सिज उभरंदो आहे, लही वेंदो आहे, ॾींहुं ख़तमु थींदो आहे, राति हूंदी आहे, राति ख़तमु थींदी आहे, ॿियो ॾींहुं थींदो आहे, 30 ॾींहं थींदा आहिनि, महीनो गुज़रंदो आहे, 12 महीना थींदा आहिनि, साल थींदो आहे, 100 साल थींदा आहिनि, सदी थींदी आहे। इहो सिज चंड जे निज़ाम सां ॿधल आहे। पर जॾहिं अल्लाह पाक मुंहिंजो नूर ठाहियो लम यकुन फी ज़ालिकल वक़्त लौहुन वला कलमुन वला शम्सुन वला कमरुन। अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात मुंहिंजो नूर पैदा कयो हो। उन वक़्त में न को आसमान हो, न को ज़मीन ही, न को चंड हो, न को सिज हो। पोइ तव्हांखे टाइम महीनो कहिड़ो ॿुधाया? का शैतान ही मुहम्मदी नूर अव्वल पैदा थियो। तारीख़ सन साल कहिड़ो ॿुधाया हुआ? का शइ कान हुई, अज़ली अबदी रब करीम हो त ख़ालिक़ आहे। उन ख़ालिक़ जी त ॻाल्हि ई कान्हे, का ॻाल्हि आहे मख़लूक जी। मख़लूक में का शइ कान ही, सभ खां अव्वल अल्लाह ताला मुंहिंजे नूर खे पैदा फरमायो। अल्लाह इन छकरा खड़े करे सला 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 बुलंदावा सा अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। अजीज़ो दोस्तों तवज्जो के गौर कयो। महबूब पाक अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था रब करीम जी ज़ात तेरी मुंहिंजे नूर खे पैदा फरमायो। हाणे मुंहिंजे नूर खे छो पैदा कई? अल्लाह ताला फरमाए तो फअहबब्तु अन उरफ़, मां के मोहब्बत थी, मूंखे ख्याल थियो, इरादो थियो मां रब करीम जे ज़ात बाबरकात खे त पाण ज़ाहिर कयां, पंहिंजो तारफ़ करायां। तो पंहिंजे तारफ़ जे लाइ मुहम्मदी नूर जोड़ियईं। बाक़ी मखलूक काथो ठही? खुदा जो हबीब पाक पाण फरमाइनि था फजअलहू अर्बअत अज्ज़ा, रब करीम जी ज़ात बाबरकात उन खां बाद में मुंहिंजो नूर पैदा करे उन मुंहिंजे नूर जा रब पाक 4 हिस्सा कया। फजअलहू अर्बअत अज्ज़ा, अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात उन जा 4 हिस्सा कया। तो 4 हिस्सा छा थियो? पाण फरमाइनि था पहिरें हिस्से मां मुंहिंजो नूर आहे, 4 हिस्सा थिया। उन मुंहिंजे नूर जे 4 हिस्सनि मां पहिरें हिस्से मां अल्लाह अर्श ठाहियो, ॿिए हिस्से मां अल्लाह कुर्सी ठाही, टे हिस्से मां अल्लाह लोह महफूज़ ठाहियो। जेको चौथो हिस्सो बचो नबी करीम फरमाइनि था उनखे अल्लाह पाक वरी 4 हिस्सा कयो। उनखे रब करीम वरी 4 हिस्सा कयो। जंहिं महिल ॿियो दफ़ो 4 हिस्सा थिया हबीब करीम जी ज़ात फरमाइनि था उन ॿिए दफ़े 4 हिस्सनि मां पहिरें हिस्से में अल्लाह आसमान ठाहिया, ॿिए हिस्से में अल्लाह ज़मीनूं ठाहियूं, टे हिस्से में अल्लाह तबारक व तआला पाणी पैदा कयो। वरी जेको चौथो हिस्सो बचियो आहे सरकार फरमाइनि था अल्लाह पाक उनखे वरी 4 हिस्सा कयो। हबीब फरमाइनि था जॾहिं हाणे ॿियो दफ़ो चौथो हिस्सो 4 थिया, हाणे पहिरें हिस्से में अल्लाह जन्नत ठाही, ॿिए हिस्से में अल्लाह जहन्नम ठाहियो, टे हिस्से में अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात सिज चंड ठाहिया। उन खां बाद में जेको चौथो हिस्सो बचियो आहे उनखे अल्लाह पाक वरी 4 हिस्सा कयो। हबीब फरमाइनि था जेके वरी चौथो दफ़ो 4 हिस्सा थिया, पहिरें हिस्से में अल्लाह पाक ज़मीन ठाही, ॿिए हिस्से में अल्लाह जानवर ठाहिया, टे हिस्से में अल्लाह पाक पखी पखड़ पैदा फरमाया। वरी जेको चौथो हिस्सो बचियो आहे उनखे अल्लाह पाक वरी 4 हिस्सा कयो। उन 4 हिस्सनि करण
खां बाद में परे से मौला पाक जन्नत आया, बे से मौला पाक मलाइकत आया, टे से मौला तबारक व तआला जल जलालहु अमन वालू हुरू गिलमान पैदा फरमाया। वरी जेको चौथो सोचो आ उनखे अल्लाह पाक वरी 4 हिस्सा कयो आ। इहो हिस्सा थींदा जा मखलूक पैदा थींदी वई या एॾी त ॾिघी हदीस आ जो मां बयान नथो करे सघां थो। पर आख़िर में फरमाइनि था कुल्लुल खलाइक मिन नूरी व अना मिन नूरिल्लाह। ॿुधण वारो ॿुधी छॾियो, सारी मखलूक मुंहिंजे नूर मां, मां मुहम्मद अल्लाह जे नूर मां। सारी मखलूक मुंहिंजे नूर मां। चओ चओ, सारी मखलूक मुंहिंजे नूर मां। केरु थो चवे? नबी पाक, यानी मुंहिंजे नूर मां, रसूलुल्लाह जे मुहम्मदी नूर मां सारी मखलूक अल्लाह ताला पैदा फरमाई। उन खां बाद में वरी मुस्तफ़ा जे नूर खे अल्लाह ताला पंहिंजे नूर मां पैदा फरमायो। मुंहिंजा ठटे ॾे मुंहिंजी तकरीर हुई, मां इहा मौज़ू मुंहिंजो इहो हो, इन ते ॻाल्हायमि, इहा हदीस जो ॿुधायमि त सारी मखलूक नबी करीम जे नूर मां ऐं नबी करीम अल्लाह जे नूर मां। हिकिड़े वहाबीअ चिठी लिखी, चई साईं तव्हां जेका हदीस था ॿुधायो इन मज़ा त मालूम ईअं थो थिए त अलाह खुटी पियो। बस के बाबा, बाबा कीअं खुटो? ॾिसो रुपए में पैसा 100 घणा साईं? छा तव्हांजे मुल्क में 100 पैसा न आहिनि छा? आहिनि न, पोइ चओ न रुपए में घणा पैसा? अॻे असां वारे ज़माने में रुपए में आना हूंदा हुआ 16। ठीकु आहे न साईं? रुपए में पैसा 100। मूंखे चए ॾिसो 100 पैसा आहिनि न, हुन मां हिकिड़ो पैसो कढिबो। ठीकु आहे न साईं? त जेकॾहिं हिकिड़ो कढिबो त थी पवंदा 99। बाबा बसि त कयो यार, ऐं चओ त खणी दुआ घुरां। त अहिड़ी फसरी वारो जलसो त मां कोन कंदो आहियां। सुकून सां ॿुधंदव त ॿुधायां, पाण में ॻाल्हियूं कचहरियूं तवजो कोन कंदो तूं मथां था कर। महिरबानी करे थोरो आराम सां 2 मिंट वेहो, सुकून करे। तव्हांखे घणो कोन थो सिधायां, थोरो बि तव्हांखे विहारियां। मस्तु कयो न भला। वरी कीअं ॾिसो भला, कसम खयो अथमि छा ॿीहर न अचण जो? या तव्हां कसम कयो त बसि वरी न ॾेलूं खां। दोस्तो हाणे हुन हमरा चयो साईं तव्हां था चओ त अलाह जे नूर मां नबी जो नूर निकितो ठहियो, त पोइ अलाह माना मिसाल 100 पैसा, हिकिड़ो पैसो कढी छॾियोसि त 99 थी पिया, रुपयो त खुटी पियो न। माना अलाह जे नूर मां नबीअ जो नूर जो कढियो त पोइ नबी जे नूर निकिरण खां पोइ अलाह त अधूरो थी पियो। लेकिन मां तुंहिंजो ॾोह कोन्हे अबा, तोखे पढ़ायो उस्ताद में अहिड़ो अधूरो आहे जो तूं अलाह पाक खे माज़ अल्लाह अधूरो थो ठाहे। ॻाल्हि हाणे ॿुधो त रुपयो 100 पैसे जो नालो आहे, जे 99 पैसा हूंदा त बि रुपयो न आहे। इहो न था, जे 100 पैसा आहे त बि रुपयो न आहे। कोन था सम्झो? जे हिकिड़ो पैसो खुटल आहे त बि रुपयो न चइबो, जे हिकिड़ो रुपयो वधियल आहे त बि रुपयो न चइबो। छाजे करे त 100 हुनजी हद आहे, 1 खां शुरू थियो 100 ते पूरो थियो। हाणे जेका शइ महदूद आहे, जूं हदूं ठहियलूं आहिनि, उन मां का शइ कढबी त खुटी पवंदो, ॿी शइ विझबी त वधी पवंदो। इहे न साईं, छो त महदूद आहे। इहे न साईं, बराबरि 100 मां पैसो कढबो त खुटी पवंदो, पर जे ॿियो 100 में पैसो ॻाल्हाइबो त वधी पवंदो। हाणे ओ लालू राय कवारा तव्हां ॿुधायो त अलाह जी हद आहे ॾाढो ॻाल्हाए 2 माइल 100 माइल 1000 माइल, नूर मण 10 मण करोड़ मण। अल्लाह पाक जी हद आहे ला हद लहू वला मिस्ल लहू वला निद लहू वला जिद लहू वला शरीक लहू अज़लियुल अबदियुल सरमदियुल ला शरीक लहू। असां अहले सुन्नत जमात जे रब ते ईमान आहे, उन हद को अल्लाह हद खां पाक आहे। न ख़ुदा जी इब्तिदा है, न ख़ुदा जी इंतहा है, न ख़ुदा जे साजड़ा, न ख़ुदा जे खाबड़ा, न ख़ुदा जे तहता, न ख़ुदा जे फौका, न ख़ुदा जे यमीना, न ख़ुदा जे शिमाला। ख़ुदा पाक जी ज़ात बाबरकात तमाम क़यूदात खां, तमाम हदूदन खां पाक आहे। पोइ जेका ला महदूद शइ आहे, ला महदूद ज़ात आहे, उनखे शइ असीं कोन चवंदासीं। पोइ ला महदूद रब जे फैज़ वारे नूर मां जेकॾहिं मुहम्मदी नूर निकितो जंहिंजी हद कान्हे, उन मां मुस्तफ़ा जे नूर निकिरण खां पोइ खोटी ईंदी कान का। ऐं 2 नंबर में नूर खे खोटी न ईंदी, नूर खे खोटी। ॾिसो
हिकिड़े न ॿी आने जी मेणबत्ती खणी हिते ॿारियो, बाबा मेणबत्ती खणी हिते ॿार मिसाल, अवां हुनखे माचिस जी तीली हुई, मेणबत्ती हिते रखियव, उनखे तव्हां ॿारियो। हाणे उहा मेणबत्ती ॿरे थी, 1000 मेणबत्तियूं ॿियूं खणी आ, उन मां दुखाईंदो ॿारींदो वञ, दुखाईंदो ॿारींदो वञ, दुखाईंदो ॿारींदो वञ। मूंखे सच ॿुधाए त हुन पहिरीं मेणबत्तीअ जो नूर खुटंदो? खुटणु खपे। 100 ॿरी जूं, 1000 ॿरी जूं, उन मां निकितियूं त मुजादा ॿियनि खे बि मुजादा, एतिरो सारो जो हुन मां मावाद खज़ानो निकितो आहे, उहा खुटी पवे पर कान खुटंदी, छो त उहो नूर आहे, रोशनी आहे। पर यार इहा वरी बि मोहताज आहे धागे जी, मेण जी। धागो सड़ियो ख़तम थी वेंदी, मेण सड़ियो ई ख़तम थी वेंदी। जेसीं ताईं हिन में धागो आहे, मेण आहे त इहा कान खुटंदी। हे मुंहिंजा प्यारा दोस्त, मुंहिंजो रब मेण वारो धागे वारो नूर आहे। अल्लाह नूर समावात वल अर्द। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात पंहिंजे पाक क़ुरान में फरमायो आहे त मां अहिड़ो त रब नूर आहियां जो ज़मीन नूर कयो वेठो आहियां, आसमान नूर करे छॾिया अथव। हिते अल्लाह नूर समावात व मुरादा मुनव्विर समावात वल अर्द। अल्लाह ताला नूर कंदड़ा, मुनव्वर कंदड़ा, रोशन कंदड़ा आसमान खे बि त ज़मीन खे। रब करीम जो अहिड़ो अज़ली अबदी क़दीम नूर आहे जो हिकिड़ो मोहम्मद अरबी आहे। ख़ुदा ताला फरमाए थो मां काइनात पंहिंजे नूर मां पैदा कया, मुंहिंजे नूर में खोटी कान ईंदी। अरे असांजो सिंधू दरिया हुआ, उन मां राइस कैनाल निकितो आहे, दादू निकितो आहे, मुजादा नारो निकितो आहे, मीरवाह निकितो आहे, रोड़ी कैनाल निकितो आहे। सभु दरिया कोन थो खुटे पियो, सदाई पियो थो वहे। असांजे अबनि ॾाढे पढ़ंदा खां कहिड़ी वाह वही आहे, पर दरिया वरी बि दरिया हुआ। अरे जेके वाहन खोटण सां दरिया नथो खुटे त मुस्तफ़ा जो नूर पैदा थियण सां अलाह जो नूर, चओ चओ अलाह जो नूर। वहाबिन जो को अलाह शायदि 100 पैसे वारो आहे, जंहिं अलाह ते ईमान अथनि तंहिंजी हद 100 पैसा आहे। हिकिड़ो पैसो कर त हिननि वारो अलाह 99 थो वञी बचे, खुटी थो पवे। असां अहले सुन्नत जो अक़ीदो आहे, असांजो अल्लाह अज़ली अबदी रब करीम आहे, असांजो क़दीम रब आहे, जंहिं रब करीम जे ज़ात बाबरकात खे हद कान्हे। ख़ुदा ला महदूद आहे, पोइ जेका ला महदूद ज़ात आहे उन मां मुहम्मदी नूर ठहियो त खोटी ईंदी कान का। एॾी अदा हिकिड़ो मुलाहे हिरी पियो आहे, तव्हांखे भला छा थो हिरियो आहे? उनखे हेरूं खणी वञे, ख़ासि करे तव्हांजे लाड़काणे वारा त अहिड़ा हेरा कहनि, अहिड़ा हिरल हल मुंहिंजा अदा राजन खां खणी पुछो अहिड़े पाड़े वारनि खां, आधी राति माण्हुनि जी निंड फिराए ॾींदनि। अहिड़ी हेर सरसर ख़ुदा कहे मुस्लमान खे, अहिड़ी हेर न ॾे। दुआ कयो अलाह कहे मुस्लमान खे अहिड़ी हेर ॾाढे त ॻाल्हायो, दुआ बि महांगी थी लॻे वॼा। ओड़े पाड़े वारनि खां पुछो न, जेके हुन सां गॾु रहनि था, पढ़नि था, उथिया वेठा, वरी उनखां कावड़ जी हलिया विया, उनखां पुछो अमरान जा प्रकार, अहिड़ी हेर सम्झो तो बि। हाणे वरी ॿी हेर पई अथनि, उहा पुराणी हेर त हले पई माशाअल्लाह, पर मुजादा हिकिड़ी वरी ॿी हेर जाथे थो वञे, उहो ठिकर क़ुरान मथे ते जिन्सी खणी मथे ते। बाबा हे क़ुरान आहे, मां क़ुरान खणी थो चवां त नबी नूर न अथव। माण्हू ग़रीब सादा वीचारा उहे छा चवनि, क़ुरान मथे ते खणी, अब असांजो क़ुरान ते भरोसो आहे। अब हाणे लालू राय कमेल अॼु उहो निभागो मुला हुजे ऐं क़ुरान मथे ते खणी चवे त राति नाहे मञींदो, ॾाढो ॻाल्हायो। जेकॾहिं क़ुरान मथे ते खणी रखी ऐं चवे लालू वारो मां क़ुरान मथे ते रखियो वेठो आहे, राति नाहे। हवा छा चवंदो, अलाह सचो, क़ुरान सचो, तूं कूड़ो, तुंहिंजो पीउ बि कूड़ो। हा या न? क़ुरान पाक खे वठी वेठे, क़ुरान पाक खे रेशमी कपिड़ो वेठे, 10 रुपए जी मिठाई विरहाए, क़ुरान रखो जारे में, मुला सां अहिड़ी कहिड़ो बुरड़ो करे ॿारनि सां। वो कूड़ो कूड़े जो पुटु क़ुरान पाक मथे ते रखी कूड़ थो हणे। तव्हां न ॾिजो, मथां चओ त क़ुरान खयो अथई, मुजादा ख़ौफ़ न कयो, हुनखे चओ क़ुरान सचो आहे, अलाह सचो आहे, पर तूं क़ुरान ते कूड़ थो हणे पियो। असां तुंहिंजी ॻाल्हि कोन मञींदासीं। अलाह क़ुरान में चयो आहे त मुहम्मद नूर आहे। अल्लाह ताला फरमाए थो क़द जाअकुम, सहोसी पारो सूरत माइदा, अल्लाह पाक जो क़ुरान आहे। रब ताला फरमाए थो क़द जाअकुम मिनल्लाहि नूरुन व किताबुम मुबीन। इंसान ॿुधी छॾियो, मां अल्लाह पाक जे ज़ात बाबरकात वटां अवां ॾे 2 शयूं आयूं आहिनि, हिकिड़ो तव्हां ॾे नूर आयो आहे, ॿियो तव्हां ॾे रोशन किताब आयो आहे। नूर मां मुराद मुहम्मद रसूलुल्लाह आहे ऐं किताब मुबीन मथां मुराद अल्लाह जो क़ुरान आहे। असां ॾे मुहम्मद अरबी बि आयो,
ऐं असांजे क़ुरान बि आयो मोहम्मद करीम खे अल्लाह नूर चयो आहे, क़ुरान पाक खे अल्लाह ताला मुबीन किताब चयो आहे। हाणे क़ुरान थो चवे त मुस्तफ़ा नूर आहे, मुला क़ुरान खणी थो चवे त नूर न आहे। मुंहिंजा प्यारा दोस्त चओ त क़ुरान सचो मुला कूड़ो, ॾाढे चओ क़ुरान। हाणे वरी हाणे ॼाण तव्हां वटि पहुता इजो आया, अॻे त क़ुरान खणी चवंदा हा त नबी बशरा नूर कोन्हे, हाणे वरी क़ुरान खणी क़ुरान खे वोट ॾियो, क़ुरान खे क़ुरान खे क़ुरान खे। हा या न, कंहिंखे वोट ॾियो, क़ुरान खे क़ुरान खे। हाणे ॻाल्हि ॿुधो, तवजो कयो, तवजो कयो। असांजे महबूब अला चवंदा आहिनि त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेकॾहिं नूर हो त पोइ शादी छो कई, नबी करीम नूर हो त पोइ निंड छो पई कई, नबी करीम नूर हो त पोइ धक लॻा नंद मुबारक छो शहीद थियो, नबी करीम जे जिस्म मां रत कीअं वरी, जे नबी करीम जी ज़ात बाबरकात नूर आहे त पोइ वरी औलाद किथां थी, छो त औलाद न थींदी आहे नूर खे, नूर खाईंदो कोन्हे, नूर खे निंड कान हूंदी आहे, नूर खे रत कान हूंदी आहे, नूर निमाज़ कोन पढ़ंदो आहे, इबादत कोन कंदो आहे। इहे सभु नबी करीम कम कया, पोइ नबी करीम नूर की आहे, तंहिंजे करे नबी करीम लाज़ अल्लाह नूर कोन्हे। इन जो जवाब त मां पोइ थो ॾियां। हेठां चवनि नबी पाक नूर हुयो त पोइ खाधई थो थिए, हेठां चवनि वोट क़ुरान खे ॾियो। सच ॿुधा मां तव्हां खां पुछां थो क़ुरान जीप हलाईंदो आहे? हाणे ॻाल्हि आहे, क़ुरान कांच पाईंदो आहे, क़ुरान टोपी पाईंदो आहे, क़ुरान ॾाढी रखंदो आहे, क़ुरान मुछियूं कूड़ींदो आहे। हाणे त ॻाल्हायो क़ुरान खे वोट ॾियो, क़ुरान खे वोट ॾियो, JUP खे वोट ॾियो, मुला फज़ल रहमान खे ॾियो। मां त चवां शाबाश आहे फिल्मी एक्ट यानी खे वेझी हुजे त हार विधो जे मुला जो मोकारो कयो आहे। समझो था लाइन माई आहे मुसरत शाहीन आहे फिल्मी एक्ट ॾियणी, उहा थी चवे त मूंखे आलमनि जो अदब आहे, ॾाढ़ी वारनि जो अदब आहे, आलमनि तां सदके वञा, क़ुर्बान वञा, मां बेअदब कान्हा, खणी फिल्मनि में कमु थी कयां, सिनेमा में कमु थी कयां, पर पोइ बि मुस्लमान आहियां। आलमनि जो हया हुआ, पर जेकी फज़िलियो खे पेशाब बि कोन कंदसि, अहिड़ी घटी अथसि, अहिड़ी लॻी अथसि। मुंहिंजा प्यारा दोस्त अजीज़ उहा बि सुञाणे थी, गुनहगार ज़रूर आहे पर नबीअ जे गुस्ताख खे सुञाणे थी, नबीअ जे बेअदब खे सुञाणे थी, त जेको हुजूर जो गुस्ताख आहे, महबूब जो बेअदब आहे, उहो मुंहिंजा एहतराम जे लाइक़ न आहे। अल इज़्ज़त लिल्लाह व लिर्रसूल, इज़्ज़त अल्लाह जी आहे, अल्लाह जे रसूल जी आहे, ॿियो मोमिन जी इज़्ज़त आहे, मुनाफ़िक़ जी इज़्ज़त आहे कान। अदा हाणे हेठां घुरण वोट कंहिंजे लाइ? क़ुरान लाइ। तव्हां वटि अचनि न त चइजनि तव्हां क़ुरान हो, तव्हां त क़ुरान खे वोट ॾियो, पोइ क़ुरान जो फार्म भरायो आहे न, फलाणे हल्के में जा सूबाई क़ौमीअ ते क़ुरान उमेदवार आहे। अरे खटी जा पुट तूं खटी आहे, तुंहिंजी माउ खटियाणी, तुंहिंजो पीउ खटियाणी, मुंहिंजा अदा तूं खटी खटी जो पुट थी करे हाणे मां मूरी पुट बसरवान बणिजी वियो आहे, हाणे वरी सूबरो थी पियो आहे, हाणे वरी चओ त क़ुरान खे वोट ॾियो। अरे तूं कीअं क़ुरान पैदा थी थिए, तूं त क़ुरान जे पने जे बराबरि बि कोन आहे। असां क़ुरान तां क़ुर्बान आहियूं, तोखे ख़ुदा जो कसम सुन्नी कतई वोट कोन ॾींदा। खबरदार खबरदार हो सिंधियो, मता पंहिंजो वोट हराम कयो अथव, मता पंहिंजे वोट खे ज़ाया कयो अथव। शरीयत मुहम्मदी मुताबिक़ वोट ॾिजो, इन बेअदबनि खे वोट न ॾिजो, छाजे करे त गुस्ताख आहिनि, बेअदब आहिनि, इनखे चारे तव्हां मोकिलींदो। हे हाणे साईं पिया चवनि तालिबान तालिबान अफ़गानिस्तान में कामयाब थिया आहिनि, पाकिस्तान में बि असांजी हुकूमत कंदासीं। असां त अचो त ख़बर पए इनशा अल्लाह ताला, चयो त तव्हां मरी विया जो लोलो थो हज ते वञे। पाकिस्तान में सुन्नी अहिड़ा पादर हणंदो जो दुनिया ॾिसंदी। इंशा अल्लाह तबारक व तआला ख़ुदा हिननि जो जनाज़ो कढंदो ऐं हिननि वारा तालिबान बि आया, अमेरिका जा पिठू, ॿियनि एजेंसियुनि जा ग़ुलाम, ॿियनि जे चवण ते वेहण वारा, मुस्लमान खे वेहाए तबाह ई बर्बाद कयो अथनि। हे मुस्लमानी आहे, रब करीम जी ज़ात बाबरकात असांखे पनाह ॾे। मुंहिंजा अदा ख़बरदार थिजो, इहे बेअदब गुस्ताख अथव, इहे वोट ॾियण जा हक़दार कोन अथव। इजो तव्हां वटि आया खजी कुल्हे ते, हाणे त चवनि असांखे वज़ीर आज़म साहिब खे सदर खे केतिरनि मिंट असांखे किताब निशान थी मिले, क़ुरान खे बि निशान जी ज़रूरत आहे न, किताब क़ुरान खयो अचे ऐं क़ुरान बि ठपा घुरंदो आहे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाए त मुंहिंजो क़ुरान क़यामत ताईं क़ाइम आहे। क़ुरान न को इलेक्शन में भी है, क़ुरान करीम न को सूबाई में भी है, न को कौमी में भी है, क़ुरान जो कानून क़यामत ताईं ज़िंदाबाद आहे।
अल्लाह ताला फरमाइदो व नज़्ज़िलु मिनल क़ुरआन मा हुवा शिफ़ाउन व रहमतुल लिल मुमिनीन व ला यज़ीदुज़ ज़ालिमीन इल्ला खसारा। कुरान पाक मोमिनन जे लाइ शिफ़ा है, रहमत आ, ज़ालिमन जे लाइ खसारो धोखो ई नुक़सान आहे। इंशाअल्लाह तबारक व तआला कुरान हक़ वारनि जी हिमायत कंदो। कुरान पाक खे सही माना में हक़ वारा सम्झनि था पिया। इहे कुरान जे नाले वोट वठी सुभाणे चवंदई त कुरान थो चवे नबी हाज़िर नाज़िर नाहे, कुरान थो चवे वलियनि खे ताक़त नाहे, कुरान थो चवे कुबा ड्राहे छॾियो, कुरान थो चवे जनाज़े खां पोइ दुआ न घुरो, कुरान थो चवे चहलकदमी न करायो, कुरान थो चवे उर्फ़ न कयो, कुरान थो चवे यारी न कयो। मुंहिंजा अदा कुरान जे नाले वोट वठंदा पर ॻाल्हियूं कुरान जे ख़िलाफ़ कंदा। कुरान में लिखियलु आहे त मुहम्मद हाज़िर नाज़िर। कुरान जे तालीम मां साबित आहे त जॾहिं बि को दुआ घुरंदो आहे अल्लाह पाक उन जी दुआ क़बूल कंदो आहे। जनाज़े खां पोइ दुआ घुर त ख़ुदा क़बूल करे। तोखे कुरान जे नाले वोट वठी चवंदा त आज़ान खां अॻु में सलातो सलाम न पढ़जा। कुरान थो चवे जॾहिं वणई तॾहिं पढ़, आज़ान खां अॻे पढ़ तोड़े पोइ पढ़, मां मना कोन थो कयां। ॿिए पहरी जो टाइम मुक़ररु आहे, टे पहरीअ जो टाइम मुक़ररु आहे, साझीअ जो टाइम मुक़ररु आहे, चौमरीअ जो टाइम मुक़ररु आहे, फजर जो टाइम मुक़ररु आहे, रमज़ान जा रोज़ा मुक़ररु, हज जो ॾिहाड़ो मुक़ररु। रब थो चए ॿियूं इबादतूं मुक़ररु पर अरबी मोहम्मद जो दुरूद जो टाइम बि कोन्हे। करे वणे तरीक़े पढ़ो। दोस्तो अज़ीज़ो, मुंहिंजा दोस्तो भाइरो, हाणे सच ॿुधाइजो त ही सुभाणे कुरान जे नाले वोट वठी ऐं मसल खे अहले सुन्नत व जमात खां बिगड़नि फेरनि त त असां नाग खे खीर पीआरियोसीं। हा या न? कंहिंखे खीर पीआरियोसीं? सुन्नी उमेदवार ॾिसो, सुन्नी अक़ीदे जो आहे, अहले सुन्नत जमात जो आहे। जेकॾहिं तव्हांजे तक में को अल्लामा शाह अहमद नूरानी जे तक मुंहिंजा दोस्त जमात जो हुजे या को मसलक अहले सुन्नत जमात जो हुजे, बरेलवी मसलक सां ताल्लुक़ रखे, शियो बि न हुजे, वहाबी बि न हुजे, अहले हदीस बि न हुजे, तकरालवी बि न हुजे, दायो बि न हुजे, त वोट जो हक़दार उहो आहे। उनखे वोट ॾिबो छो त सुभाणे असांजी ॻाल्हि कंदो, असांजे अक़ीदे जी ॻाल्हि कंदो। अल्लाह तबारक व तआला खां दुआ आहे त ख़ुदा अहले सुन्नत जमात खे कामयाबी अता फरमाए। मां तव्हांजे ख़िदमत में वर्क करण कोन आयो आहियां, अवां दावत में मां तॾहिं आयो आहियां, पर विच ते ॻाल्हि जो चंडे जी अची वई त पोइ चंडे जी ॻाल्हि त करणी पइजी वई न। इहे तव्हांखे सुभाणे क़ुरान जे नाले वोट वठंदा, क़ुरान खे वोट ॾियो। चइजो बाबा क़ुरान करीम जो उज़ू भॼंदो आहे तुंहिंजो त मुला सुम्हण खां पोइ वात पटिजी थो वञे। हा या न? वज़ू पाए धक सां वियो, हाणे पोइ तूं वरी क़ुरान कीअं तोखे वोट कीअं ॾिबो? मुंहिंजा प्यारा दोस्त वोट इन्हनि जो कोन्हे को, वोट सुन्नी मुस्लमान भाउ जो आहे। अल्लाह ताला से तव्हां असांखे तौफ़ीक़ नसीब फरमाए। चओ आमीन। हाणे अल्लाह जो क़ुरान थो चए मुहम्मद नूर, चओ मुहम्मद, ऐं अल्लाह ताला छा फरमायो त मां नूर पैदा कयो। छा पैदा कयो? ख़लक़्तु नूर मुहम्मदन। अञा तोखे ॿी ॻाल्हि ॿुधायां, गुरू सही बुलंदा हुआ सफ़र। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व असहाबिही।